बयान अल्लाह ताला फरमाए छडियो आहे त मां इनाम कहते कयो आ। हिते सवाल आ त तो जिन ते इनाम कयो आ, इहा मुबहम ॻाल्हि आ। वरी अॻिते क़ुरान जी ॿी आयत वा उन में लिखियो पियो आ त इनाम रब किन ते कयो आ। उहे 4 जमातूं हन जिन 4 जमातुनि ते अल्लाह इनाम कयो आ ऐं रस्तो बि उन्हनि 4 जमातुनि 4 टोलनि जो जेको वठंदो उहो इहदिन सिरातल मुस्तक़ीम वारी मंज़िल ते पहुची सघंदो। उहे केर हन? हिते आ सुवाल, अॻिते आ जवाब। हिते आ सुवाल, सिधी वाट ते हलाए, वरी अॻिते आ त किन वारी वाट जिन ते तो इनाम कयो। त वरी सुवाल पैदा थियो त कंहिं ते इनाम कयो। वरी ॿी आयत अची वई, उन जो जवाब ॾिनो। उहो ॿुधो, अल्लाह साईं फरमायो अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीक़ा। अल्लाह तबारक व तआला फरमायो त मां इनाम कयो नबिन ते, सिद्दीक़न ते, शहीदन ते ऐं नेक सालिह बानन जे मथां मां अल्लाह इनाम फरमायो। हेॾां सुवाल हो त इनाम वारे रस्ते ते हलाए, इनाम वारनि माण्हुनि जे पंध, उन्हनि वारी सिरात ते हलाए। त वरी इहो बि जवाब असांखे मसइलो असांजो हल थी वियो त उहे केर माण्हू आहिनि। उन जो जवाब क़ुरान पाक पाण ॾेई छॾियो त उहे 4 माण्हू अथव। इन्हनि 4 खां ॿाहिरि न वञिजो। जॾहिं बि ज़िंदगीअ जो को कमु कयो त उन में ॾिसंदा कयो त तव्हांजो कमु इन्हनि 4 जमातुनि मां कंहिंजे मुखालिफ़ त नाहे, कंहिंजे अगेंस्ट त नाहे। तव्हां किथे उन्हनि जी मुखालफ़त त नथा कयो। छो? इन जे करे त अल्लाह साईं फरमायो आहे त मुंहिंजो इनाम इन्हनि 4 ते आ, नबिन ते आ, शहीदन ते आ, सिद्दीक़न ते आ ऐं सालिहन नेक बानन जे मथां आहे। इन जो मतिलबु हीउ थियो त जॾहिं तव्हां सूरह फातिहा में चवंदा आहियो त या अल्लाह इहदिन सिरातल मुस्तक़ीम, असांखे सिधी वाट ते हलाए, त उन सां गॾोगॾु अॻिते ई रब ॿुधाए छॾियो आहे। अल्लाह साईं ऊंदाहीअ में कोन रखियो आहे। रब फरमायो आहे त इनाम वारनि जी जमायत ते हलाए। ॼण त तव्हां इहा दुआ घुरंदा आहियो सूरह फातिहा में, हर निमाज़ में, ओ मुंहिंजा अल्लाह असांखे नबिन, सिद्दीक़न, शहीदन ऐं नेक सालिह बानन जी वाट ते हरदम पियो हलाए। ॼण दुआ ईअं घुरंदा। छो त अॻिते क़ुरान जी आयत उन जी एक्सप्लेनेशन करे छॾी आहे, उन जी वज़ाहत क़ुरान पाक करे छॾी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू तव्हांजे मुआशिरे में अजीब सुवाल कंदा आहिनि, अजीब ॻाल्हियूं कंदा आहिनि। चवंदा आहिनि त तव्हां औलिया ए किराम, नेक सालिहन वलियन जो ज़िक्र हद खां वधीक था कयो। कॾहिं चवंदा आहिनि त तव्हां शुहदा ए किराम, उन्हनि जो बि ज़िक्र हद खां वधीक था कयो। कॾहिं कॾहिं तव्हां ई असांखे भुलाइण जे लाइ चवंदा आहिनि त तव्हां नबिन जो ज़िक्र ज़रूरत खां वधीक था कयो। मां चवां थो त जिन जे लाइ अल्लाह साईं दुआ घुरण जो हुकुम निमाज़ में ॾेई छॾियो, उन्हनि जो ज़िक्र छो न घणो कजे। जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ो था, उन निमाज़ में दुआ था घुरो त अल्लाह साईं मूंखे इन्हनि टोलनि जे तरीक़े ते हलाए, त पोइ उन्हनि जो ज़िक्र छो न कजे। इन जो मतिलबु आहे अल्लाह खे प्यारा आहिनि, उन्हनि खे निस्बत मुंहिंजे रब ज़ुल जलाल सां हासिल आहे ऐं अल्लाह वारा आहिनि। उहे अल्लाह खां जुदा न आहिनि, अल्लाह बि न आहिनि, आहिनि अल्लाह जा बंदा, पर आहिनि अल्लाह खे एॾा प्यारा जो अल्लाह साईं तुंहिंजे मुंहिंजे मथां लाज़िम करे छॾियो आहे त 5 वक़्त निमाज़ पढ़, पर उन्हनि मुंहिंजे प्यारनि जो ज़िक्र क़ुरान ऐं निमाज़ में कंदो रहो। प्यारा न हुजनि हा त इन सूरत खे पढ़ण जो छो हुकुम मिले? उन में ज़िक्र आहे न इनाम वारनि जो। इहा निस्बत वा, ऐं निस्बत वॾे कम जी शइ आहे। निस्बत है बड़ी चीज, जहां ने तगो दौ में
पहनाती है दरवेश को ताजे सरे दारा। जो दरवेशी आ, जेका दरवेशी आ, पर मां सच्ची दरवेशी जी तो गाल कयां, कूड़ी फेक जी गाल नथो कयां, कूड़ी बाहे जेका ॾिसो पिया ढोंग ढंग मुआशिरे में आहिनि, कूड़ा माण्हू आहिनि, पर इन जो इहो मतिलब ना है त सच्ची शइ कान थी मिले या मौजूद ना है। न ईअं ना है, अल्लाह वारनि जो वजूद आहे, अल्लाह वारा आहिनि, पर उनखे ॻोल्हण लाइ जिदोजहद खपंदी आहे, वक़्तु खपंदो आहे। जे सामान वठण लाइ महिनत कयूं था त उन्हनि ताईं पहुचण लाइ बि महिनत करणी पवंदी, तॾहिं वञी उहे लभंदा। छो? इन जे करे त हुननि जी निस्बत तमामु अज़ीम आहे ऐं निस्बत खां सवा कुझु बि न आहे। मिसाल क़ुरान पाक तव्हांखे ॿुधायां, अल्लाह ताला जो प्यारो नबी हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह, इब्राहिम खलीलुल्लाह के अल्लाह से हुकुम फरमायो, ओ इब्राहिम पंहिंजी घर वारीअ खे इस्माईल अलैहिस्सलाम नंढड़ो आहे, इहो तव्हांजी ॻाल्हि ॿुधल आहे, पर मां मुख़्तसर जेका टू दी पॉइंट ॻाल्हि आहे उहा ॿुधायां। अल्लाह से हुकुम फरमायो त ओ इब्राहिम पंहिंजी घर वारी ऐं पंहिंजे नंढड़े बचड़े खे जिथे बैतुल्लाह हुआ उते छॾे आ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी घर वारी हाजिरा रज़ियल्लाहु ताला अन्हा ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम नंढड़ो आ, उन इस्माईल अलैहिस्सलाम खे खणी करे जिथे मक्को पाक आ, उन मक्के पाक वारी जाइ ते उन्हनि खे छॾे आयो। जेड़ी महिल उते छॾे करे रवानो थियो त ॻाल्हाए कोन पियो पंहिंजी घर वारीअ सां, छो त अल्लाह जो हुकुम हो ऐं अल्लाह जो नबी पंहिंजे रब जे हुकुम जो पाबंद आ। ॻाल्हाए कोन पियो त संदुन घर वारी सैयदा हाजिरा रज़ियल्लाहु ताला अन्हा इब्राहिम अलैहिस्सलाम खां सुवाल कयो, ओ इब्राहिम सुवाल कयां थी, उन जो जवाब भले इशारे में ॾेई छॾ, पर जवाब ॾे, ॻाल्हाई कोन थो। हिते असांखे पाणी बि कोन्हे, खाधो बि कोन्हे, कारो पत्थर आहे, उन पत्थर जे इलाइक़े में असांखे छॾियूं थो वञे। ओ इब्राहिम बसि एतिरो पुछां थी त पंहिंजी मर्ज़ीअ सां थो छॾियूं वञे या अल्लाह चयो अथई? त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम आंगुर जो इशारो करे हीअं चयो त अल्लाह जो हुकुम आहे, अल्लाह जे हुकुम ते तव्हांखे छॾियूं थो वञा। त सैयदा हाजिरा जवाब ॾिनो, चई त जेकॾहिं मूंखे अल्लाह जे हुकुम ते छॾियूं थो वञे त पोइ मुंहिंजो रब बि मूंखे अकेलो कोन छॾींदो। तोड़े जो झंग आहे, तोड़े जो बयाबान आहे, पर मुंहिंजो रब मूंखे अकेलो कोन छॾींदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रवानो थी वियो। सैयदा हाजिरा वटि मश्क में पाणी हो, जेको पाणी थोरो हूंदो आहे, मश्क में किलो पाणी पवे, ॿ किलो पाणी पवे वधि में वधि। खली जंहिंखे सिंधी में चइबो आहे खली, चमड़े जी ठहंदी आहे, हाणे त हुनजी ज़रूरत न रही आहे, पर अञा बि बलोचिस्तान जे इलाइक़नि में या जिथे जबल पहाड़ आहे उते इस्तेमालु थिए थी। उन खलीअ में पाणी हुयो किलो या ॿ सेर, उहो टाइम ते ख़तम थी वियो। सैयदा जो बचड़ो नंढड़ो इस्माईल अलैहिस्सलाम, हाणे पाणी जो खुटो त उहो उञारो थियो। माउ त पाण बर्दाश्त करे वञे, पर बच्चे जी तकलीफ़ माउ खां ॾिठी न थींदी आहे। अॼुकल्ह काइनात में हर शइ ख़ालिस कान थी मिले, हर शइ में मिलावट आहे, पर वाहिद उहो माउ जो प्यार आहे जेको हिन 15वीं सदी में बि ख़ालिस मिलंदो। हर शइ में मिलावट थी वई आहे, पर माउ जो प्यार हिन 15वीं सदीअ में बि अॼु उहो ई आहे जीअं अल्लाह हुनखे मुहबत दिलि में विधी आहे। सैयदा हाजिरा परेशान थी, पाणी कीअं वठां, ॾाढो आणिया झंग में पाणी त वियो खुटी, हे त अल्लाह जे आसरे छॾे वियो। चवंदा आहिनि त फिल मिहने मिनहुन, अरबी ज़ुबान जो मक़ूलो आहे त तकलीफ़ुनि में इनाम हूंदा आहिनि। बिना तकलीफ़ जे इंसान मंज़िल कोन थो माणे। सैयदा हाजिरा जेॾी महिल परेशान थी त पाणी ॻोल्हण जे लाइ हीअं भॻी,
विच में वादी ही जेका हेठि ही हेॾां बि जबल हो। उन जबल ते मथे चढ़ी त निहारियां त को पाणी जो को दुबो नज़र अचे, किथे को पाणी जो को चश्मो नज़र अचे। उते जो चढ़ी त उते पाणी नज़र कोन आयुसि। पंहिंजो नंढड़ो पुटड़ो इस्माईल अलैहिस्सलाम विच ते छॾियो हुई। वरी जो उन जो ख़्यालु थियुसि त भणा पोयां को जानवर अची करे झंग में उनखे नुक़सान न ॾिए, त वरी हेठि भॼी, वरी हेठि भॼी अची करे उते पंहिंजे पुटड़े खे ॾिठई। वरी पाणीअ जे लाइ हीअं रवानी थी वई, हीअं आई वई आई वई आई वई, 7 चकर कटियई। अल्लाह ताला खे उन जी अदा एॾी पसंदि आई, एॾी पसंदि आई जो हेॾां वापसि जो अचे। अल्लाह ताला जिब्राईल खे हुकुम फरमायो त हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम पाण पेरनि मुबारकनि जूं खुड़ियूं हीअं छड़ियूं पियो हणे त उहा खुड़ी ज़मीन ते लॻंदी, इते तूं पंहिंजो पर्रो हण, मां इतां ज़मज़म जो पाणी थो जारी फरमाया। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खुड़ी जो हई। सैयदा हाजरा वापसि जो आई, ॾिसे त सुभान अल्लाह, हज़रत इस्माईल जे कदमनि वटां मिठो थधो पाणी पियो निकिरे। ओ सैयदा हाजरा रदी अल्लाह तआला अन्हा उन पाणीअ खे रोकियो ऐं रोके करे पाण पंहिंजी ज़ुबान में फरमायो ज़म ज़म बीह बीह। उहो पाणी बीह वियो, उन जो नालो ज़मज़म पइजी वियो। हाणे हेॾा निहारियो, मां तव्हांखे इहो किस्सो कोन थो ॿुधायां, इहो तव्हांजो ॿुधल आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम वारो सैयदा हाजरा वारी ॻाल्हि तव्हांजी ॿुधल आहे, मां इहा कोन थो ॿुधाइणु घुरां। मां ॻाल्हि कई त निस्बत वॾी शइ आहे। इहदिन सिरातल मुस्तक़ीम में जेका मां ॻाल्हि कई आहे उहा निस्बत जी आहे। निस्बत वॾी शइ आहे। तव्हां 15वीं सदीअ में उम्रो कयो, हज कयो, तव्हांजे मथां लाज़िम आहे त सफ़ा ऐं मरवे जे विच ते तव्हां बि उहो ई ड्रोड़ो जीअं सैयदा हाजरा ड्रोड़ी ही। तव्हांजे मथां उहो कमु उहो ई करिणो आहे जीअं सैयदा हाजरा कयो हो। ऐं मुंहिंजा अल्लाह, तूं बि बेपरवाह बादशाह आहीं। हाजरा त ड्रोड़ी ही पाणी जे ॻोल्हण लाइ, असांखे कहिड़ो थो पाणी खपे? पर रब ज़ुल जलाल फरमायो न, इहा मुंहिंजी प्यारी बानी आहे ऐं मां अल्लाह सां हुन जी निस्बत वा। हाणे जिन जबलनि ते भॻी उन्हनि जबलनि खे हिन मुंहिंजी बानी सां निस्बत थी वई। क़यामत ताईं हर माण्हू ते लाज़िम आहे त हिते भॼंदो रहे। तव्हां पाणी कोन ॻोल्हींदा आहियो, पर तव्हां सैयदा हाजरा वारी सुन्नत अदा कंदा आहियो। उन्हनि जबलनि खे निस्बत हासिल थी सैयदा हाजरा सां। रब ताला क़ुरान में आयत नाज़िल फरमाई। अल्लाह से फरमायो इन्न सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह। सफ़ा ऐं मरवो अल्लाह जी निशानिन मंझां हिकु निशानी आहे। ऐं वरी ॿी आयत में रब थो फरमाए वमन युअज़्ज़िम शआइरल्लाह फ़इन्नहा मिन तक़वल क़ुलूब। जेको न अल्लाह जी निशानिन जो एहतराम कंदो आहे, दिल वारी तक़वा उनखे ई मिलंदी आहे। हेॾां चई त अल्लाह जी निशानी, वरी ॿी आयत में हुकुम फरमाई त अल्लाह जी निशानी जी इज़त कयो। पर सुवाल ही आहे त उहे अल्लाह जूं निशानियूं बणियूं कीअं? बणियूं हीअं जो सैयदा हाजरा पंहिंजा कदम घुमाया। उहा सुन्नत अल्लाह खे पसंदि आई। त मां अर्ज़ु कयो त निस्बत वॾी शइ आहे। सफ़ा मरवे खे निस्बत सैयदा हाजरा सां। अञा ॿुधो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम साॻो। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह से हुकुम फरमायो काबतुल्लाह जी तामीर फरमाए। काबतुल्लाह जी तामीर कई त पाण वा ऐं उन सां गॾु इस्माईल अलैहिस्सलाम त जेतिरो कद वा उन कद जे मुताबिक़ हथ वींदो। पाण तामीर पे फरमायूं। तामीर फरमाईंदे हथ ओस ताईं पहुतो। अल्लाह खे अर्ज़ु कयूं ओ मुंहिंजा ख़ालिक, हाणे त मथे असांजो हथ कोन थो वञे। अल्लाह तबारक व तआला ॼण त ईअं इरशाद फरमायो काबो बि मुंहिंजो बेमिसाल। उन काबे जा मिस्त्री राज़ा बि बेमिसाल जो ॿ नबी आहिनि। तुंहिंजो घर को आम इंसान कारीगर ठाहींदो आहे। रब जो काबो बेमिसाल, अल्लाह जे घर जा उहे कारीगर बेमिसाल। अल्लाह तबारक व तआला फरमायो त इंतज़ाम बि बेमिसाल थो कयां।
जन्नत मां अल्लाह ताला पत्थर के नाज़ुल फरमायो ऐं उन पत्थर लाइ रब फरमायो ओ इब्राहिम इन पत्थर जे मथां चढ़ी बीह, जेड़ी महिल चवंदेसि सॼे हल त सॼे हलंदो, खॿे हल त खॿे हलंदो, मथे थी त मथे थींदो, हेठि थी त हेठि थींदो। ओ जन्नत मां अल्लाह तबारक व तआला पत्थर रवानो फरमायो। उहो पत्थर उन जे मथां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कदम रखिया त उहे ॿई पेर ईअं उन में गची विया जीअं गप में गचंदा आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह जी तामीर मुकम्मल फरमाई। इहा ॻाल्हि तव्हांजी ॿुधल आहे, पर मां जेका नुक़्ते जी ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करणु घुरां थो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उहा मुकम्मल फरमाई। वो काबतुल्लाह में जेको जन्नती पत्थर हो, जेको अल्लाह साईं जन्नत खां रवानो फरमायो, जते इब्राहिम अलैहिस्सलाम जे कदमनि मुबारकनि जा निशान हुया, वो उते काबतुल्लाह में अंदर पयो हूंदो, इर्द गिर्द साम्हूं हीअं साम्हूं लॻल आहे। हाणे जिथे तव्हां ॾिसो पिया उनखे चइबो आहे मक़ाम इब्राहिम। हज़रत सैयदना उमर फारूक रदी अल्लाह ताला अन्हु सदाईं दिलि में सोचींदो हो, छा सोचींदो हो त जेकर न तवाफ़ करण खां पोइ 2 रकातूं नफ़िल इन मक़ाम इब्राहिम वटि पढ़जनि केॾो न भलो थी पवे। अल्लाह ताला कुरान पाक जी आयत नाज़िल फरमाई, वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला। ओ जेके इब्राहिम जे कदमनि वारी जाइ आ, इब्राहिम जे कदमनि जे निशाननि वारी जेका जाइ आ, वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला, इन जाइ ते 2 रकातूं निमाज़ अदा कंदा कयो, नफ़िल अदा कंदा कयो। मां पुछां थो त छाजे करे? इहो इन जे करे त इन पत्थर खे 2 निस्बतूं आहिनि। हिक निस्बत त जन्नत जो आ, ॿी निस्बत इनखे सोणे इब्राहिम अलैहिस्सलाम जे पेरनि जी निशानी आ। अल्लाह ताला उन निस्बत जे करे क़यामत ताईं सुन्नत बनाए छॾी, उम्रे हज करण वारा 2 रकातूं नफ़िल ते अदा कंदो। इते बि निस्बत आ। 3 कुरान पाक जी आयत, हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम, सैयदना अय्यूब अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जाहो जलाल हशमत अता फरमाई। अल्लाह जो बरगुज़ीदो नबी आ। सैयदना अय्यूब अलैहिस्सलाम ते अल्लाह ताला इम्तिहान नाज़िल फरमायो। हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम जे उन ॻोठ में ज़िलज़िलो आयो ऐं जेके हशम खदम नौकर चाकर हुया उहे सभु उन ज़लज़ले में शहीद थी विया। हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम उन खां बाद पाण बीमार थी पिया। हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम के बीमारी एतिरो वरायो जो पाण निहायत ई कमज़ोरी जी हालत में ज़िंदगी गुज़ारे रहिया हुया। कॾहिं कॾहिं तव्हां ई असां वटि जेके ॾंद कथाऊं हलंदियूं आहिनि, उन्हनि ॾंद कथाउनि में हिकु इहा बि ॻाल्हि हलंदी आहे त हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम के जिस्म में नऊज़ु बिल्लाह सुम्मा नऊज़ु बिल्लाह त जिस्म में कीड़ा पइजी विया हा। पोइ वरी कीड़ो जेड़ी महिल किरंदो हो त हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम उहो कीड़े खे खणी करे वरी वापसि पंहिंजे जिस्म में रखंदो हो ऐं चवंदो हुयो त बाबा तुंहिंजी खोराक मुंहिंजो जिस्म आहे, लिहाज़ा पियो खाओ। इहा ॻाल्हि ग़लति आहे। इहा हिकिड़ी ॾंद कथा वा, इन जो को बि सबूत न आहे। इहे माण्हू जेके न इंच जी ॻाल्हि खे फुट कंदा आहिनि, हे उन्हनि जी ॻाल्हि ठहियल आहे। यादि रखो त कॾहिं बि अल्लाह ताला पंहिंजे कंहिं बि नबीअ जे जिस्म में अहिड़ो ऐब पैदा न कंदो आहे जंहिंसां ॿियनि माण्हुनि खे नफ़रत पैदा थिए, कॾहिं बि न। अल्लाह जा नबी हसीनो जमील, अल्लाह जा नबी सभिनीनि खां वधीक इल्म वारा, अल्लाह जा नबी सभिनीनि खां वधीक सुहिणे जिस्म वारा। बीमारी ऐब कोन्हे, बीमारी थी सघे थी, उहा कंहिंखे बि थी सघे थी, पर अहिड़ी बीमारी अल्लाह जे नबी खे कोढ़ कोन थींदो आहे, छो त कोढ़ ऐब पैदा कंदी आहे। अल्लाह जे नबी खे कोढ़ कॾहिं न थींदो आहे, त कोढ़ छो इन जे करे त ऐब आहे। लिहाज़ा इहा ॾंद कथा वा, इहो थोरो क्लियर करे छॾियां ॻाल्हि त इहो किस्सो त हज़रत अय्यूब जे जिस्म में नऊज़ु बिल्लाह कीअं पइजी आहे, न ईअं न आहे, इहो ग़लति आहे। बहरहाल हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम उन तकलीफ़ जी हालत में अल्लाह ताला खे अर्ज़ु कई, रब्बि इन्नी मस्सनी दुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। ओ मुंहिंजा अल्लाह, मूंखे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे, तूं अरहमुर राहिमीन रब हां,
का मेहरबानी फरमाए। हाणे बुधो कुरान पाक में अल्लाह ताला इरशाद फरमायो उरकुद बिरिजलिका हादा मुगतसलुम बारिदुम व शराब। ओ अयूब फिलानी जगह ते पंहिंजी लत हण कदम मुबारक। उरकुद बिरिजलिका पंहिंजे कदम मुबारक सां लत हण। हादा मुगतसलुम बारिदुम व शराब उन जगह तो थधो मिठो पीअण जो ऐं वेंझण जो पानी निकिरी पवंदो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम उन जाइ ते पंहिंजो कदम जो हयो त उन जगह तां थधो हिकिड़ो चश्मो जंहिंमां पाण पानी पीतऊं ऐं पाण उन में गुस्ल जो फरमायूं त संदुन बीमारी मुबारक ख़त्म थी वई। हाणे मूंखे जेका पॉइंट ॿुधाइणी आहे उहा हीअ ॿुधाइणी आहे पानी त पानी आहे, चश्मा त चश्मा आहिनि, पर उन पाणीअ खे शिफ़ा वारो रब तॾहिं बणायो जॾहिं अल्लाह जे नबीअ जे कदम सां उन जी निस्बत थी। अल्लाह जे नबी कदम हयो न त उहा जॾहिं निस्बत थी त उन निस्बत जे करे अल्लाह तबारक व तआला उनखे बरकत वारो बणायो। चौथी आयत हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ॻाल्हि डिघी आहे। यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे वालिद गिरामी हज़रत याकूब खां जुदा थी वियो। याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट जे गम में उहो गम अंदर खाईंदो रहियो। क़ुरान थो फरमाए सब्र कई। कॾहिं कॾहिं तव्हां वटि हिकिड़ो गुरोह हुआ जंहिंजो क़ुरान पाक सां को बि ताल्लुक नाहे, पर उहे ॻाल्हियूं कंदा आहिनि पंहिंजे मक़सदनि जूं। चवंदा आहिनि त हज़रत याकूब अलैहिस्सलाम मातम कयो। जी किथे आहे? जी क़ुरान में लिखियो पियो आहे, ग़लति आहे। हालांकि क़ुरान चवे थो त हज़रत याकूब अलैहिस्सलाम सब्र कयो, मातम न। अल्लाह जो नबी मातम कीअं कंदो? क़ुरान में आयत वा वतवल्ला अन्हुम वक़ाल या असफा अला यूसुफ वबियद्दत ऐनाहु मिनल हुज़्न वहुव कज़ीम। क़ुरान थो फरमाए त उन हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे ॿियनि पुटनि खां मुंहुं मोड़ियो ऐं मुंहुं मोड़े करे फरमाई है मुंहिंजा यूसुफ। यूसुफ त वियो जुदा थी। हाय मुंहिंजा यूसुफ। ईअं चई करे अखियूं हुन जूं अछूं थी वियूं, माना नज़र झकी थी वई। वबियद्दत ऐनाहु मिनल हुज़्न गम जे करे, दुख जे करे हुन जूं अखियूं अछूं थियूं। वहुव कज़ीम इन हालत में त हुन दुख खे पंहिंजे अंदर पीतो पे। जे मातम करे हा त पोइ पीए थो रही, अंदर पीए पियो, माना मातम कोन पियो करे बल्कि दुख खे अंदर बर्दाश्त पे की। क़ुरान जी आयत आहे। हाणे हथ ठोकियूं ॻाल्हियूं माण्हू कंदा त उनजो जवाब त क़ुरान मां ॾिबो न। त वहुव कज़ीम उन पंहिंजे दुख खे लिकायो पे। बहरहाल हज़रत जेके माण्हू पोइ ईअं चवनि था मातम कई, उहे ग़लति था चवनि, क़ुरान जी माना फेरनि था। बहरहाल हज़रत याकूब अलैहिस्सलाम तमामु ॾुखारा थिया। आख़िरकार जॾहिं वक़्तु आयो उन वक़्त में हज़रत यूसुफ छा चयो? इज़हबू बिक़मीसी हाज़ा, हीअ मुंहिंजी कमीज़ खणी वञो। फ़अल्क़ूहु अला वजहि अबी यअति बसीरा, मुंहिंजे वालिद जे चेहरे मुबारक ते विझो जेका उन जी नज़र मुबारक झकी थी वई आहे, इंशाअल्लाह वरी साॻी तरो ताज़ा तवाना थी वेंदी। हाणे हेॾां निहारियो, मां ॿुधाइण हीअ ॻाल्हि थो घुरां, उहो चोलो मुबारक कंहिंजो हो? हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो, जेको पंहिंजे जिस्म ते पातल हुयुसि, जिस्म ते पातो हई, उहो पाईंदो हो ऐं उहो पाइण वारो चोलो मुबारक लाहे ॾिनई। इन जो मतिलबु आहे जंहिं चोले खे, जंहिं कपिड़े खे अल्लाह जे नबीअ जे जिस्म सां निस्बत थी वेंदी आहे, उहो वयल नूर खे बि वरी वापसि आणे छॾींदो आहे। या निस्बत मां ॻाल्हि निस्बत जी थो कयां। 4 आयतूं तव्हांजी ख़िदमत में मां अर्ज़ करे चुको आहियां त उन चोले खे निस्बत वा अल्लाह जे नबीअ जे जिस्म सां। अब चोलो कहिड़ो? यूसुफ जे जिस्म वारो पातल चोलो। त अल्लाह जे नबीअ जे जिस्म जी इहा बरकत वा, जो उन बरकत जे करे अल्लाह सुई हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी उहा वयल नज़र खे दुबारा वापसि फरमायो। अॻिते ॿुधायां हदीस पाक, आख़िरी मां अर्ज़ करे ॻाल्हि खे समेटियां। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मेराज वारी रात सफ़र फरमायो।
पाण मक्के पाक मां रवाना थिया। एकड़ी जगह ते पहुता त हजरत जिब्राइल अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्ले होना रकअतैन, या रसूल अल्लाह हिते 2 रकातूं अदा कयो। पाण करीमन दरियाफ्त फरमायो त छाजे करे हिते 2 रकातूं पढ़ा, सबब छा आहे? त अर्ज कयई, या रसूल अल्लाह बैतुल लहम आ, हिकड़े शहर जो नालो आ। या रसूल अल्लाह बैतुल लहम आ, बैतुल लहम आ त छा आहे? कि बैतुल लहम उहा जाइ आ जंहिं जाइ ते अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम जी विलादत थी। माना जिब्राइल उन जगह ते 2 रकातूं पढ़ायूं जंहिं शहर खे, जंहिं जाइ खे अल्लाह जे नबी ईसा सां निस्बत आहे। त ॻाल्हि सॼी छा आहे? जेकॾहिं मां शुरू खां वरी वरजाए चा ॻाल्हि, हज़रत सैयदा हाजरा जी ॻाल्हि त बि निस्बत सफ़ा ऐं मरवो। जेकॾहिं हज़रत अयूब अलैहिस्सलाम जी ॻाल्हि त कदमनि जी निस्बत। हज़रत इब्राहीम जी ॻाल्हि मक़ामे इब्राहीम त बि निस्बत जी ॻाल्हि। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे चोले जी ॻाल्हि त बि निस्बत जी ॻाल्हि। ऐं जेकॾहिं बैतुल लहम जी ॻाल्हि आहे त बैतुल लहम में बि निस्बत जी ॻाल्हि आहे त अल्लाह जे नबी जी पैदाइश जी जाइ आहे। अल्लाह त ॼमण खां पाक आहे न बा, अल्लाह त कोन ॼमंदो, अल्लाह त लम यलिद वलम यूलद, अल्लाह साईं ॼमण खां पाक आहे, उहो अल्लाह जो शान नाहे। पर हिते बि निस्बत अल्लाह जे नबीअ जी आहे। इन जो मतलब साबित थियो। ऐं इहदिन सिरातल मुस्तकीम सिरातल लदीन अनअमत अलैहिम, इते बि जॾहिं इनाम वारनि ते गौर था कयूं त इते बि निस्बत जी ॻाल्हि वाज़िह थिए थी। इन जो मतलब आहे दीन सॼो जो सारो निस्बत जो नालो। ये निस्बत नाहे त कुछ ना है। नमाज पढ़ो था, नमाज में इहा ही सूरत पढ़ो था न, इहदिन सिरातल मुस्तकीम, सिद्धी वाट ते हलाए, सिरातल लदीन अनअमत अलैहिम, ओ मुंहिंजा अल्लाह उन्हनि बाननि जी वाट ते जिन बाननि ते तो इनाम कयो, जिन बाननि ते तो मेहरबानियूं फरमा।